गुलन खे चुमण जी हवा ते हलण जी, गुलन खे चुमण जी हवा ते हलण जी, इहा उम्र तुंहिंजी ककर थी वसण जी। अस्सलाम वालेकुम दोस्तों, प्रोग्राम सरनिसरा पांद में हैदराबाद मीरसनाबाद का अली मेहदी ऐं शिवे जो तड़ खां चेतन कुमार परमार जो इंतखाब अलहत कंहिंजी बेहतरीन शायरी। गुलन खे चुमण जी हवा ते हलण जी, गुलन खे चुमण जी हवा ते हलण जी, इहा उम्र तुंहिंजी ककर थी वसण जी। नवा गुल फुटण जी नई आहे उणतुण, इहा महक पधरी थधा साह खणण जी। गुलन खे चुमण जी हवा ते हलण जी, इहा उम्र तुंहिंजी ककर थी वसण जी। इहा माठ सरकश सखर जो उनारो, इहा मुर्क तुंहिंजी हवा है ॾखण जी। गुलन खे चुमण जी हवा ते हलण जी, इहा उम्र तुंहिंजी ककर थी वसण जी। संझा जो इहो कैफ़ कूंजियूं सुञाणनि, इहा वेल तुंहिंजी आ वारनि छंडण जी। गुलन खे चुमण जी हवा ते हलण जी, इहा उम्र तुंहिंजी ककर थी वसण जी। ईअं केर थो हित सिवा तो खुमारे, इहा ई अदा सितारनि सजण जी। गुलन खे चुमण जी हवा ते हलण जी, इहा उम्र तुंहिंजी ककर थी वसण जी। फुटे तड़प थी का असर जी अखियुनि में, इहा महल तुंहिंजे आरस भञण जी। गुलन खे चुमण जी हवा ते हलण जी, इहा उम्र तुंहिंजी ककर थी वसण जी। मुड़ी पो निहारण इहा ई घड़ी आ असांखे वढण जी। गुलन खे चुमण जी हवा ते हलण जी, इहा उम्र तुंहिंजे ककर थी वसण जी, इहा उम्र तुंहिंजी ककर थी वसण जी।